अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हत्ता इज़ा इस्तयअसर रुसुलु व ज़न्नु अन्नहुम क़द कुज़िबू जाअहुम नस्रुना फनुज्जिय मन नशा वला युरद्दु बअसुना अन्निल क़ौमिल मुजरिमीन रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्हम्दुलिल्लाह अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। सूरह यूसुफ जी 110 नंबर आयत, इन खां पोइ लास्ट आयत आहे 111 नंबर। ऐं इन आख़िरी आयत में अल्लाह अज़्ज़ व जल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां उन्हनि खे इहो ॿुधाए। उन खां पहिरियां जेका स्टोरी हुई यूसुफ अलैहिस्सलाम जी हुई, पर आख़िरी कुझु चंद आयात आहिनि जंहिंमें यूसुफ अलैहिस्सलाम जी स्टोरी न आहे। हाणे इहा जेका कहाणी आहे, जेका स्टोरी आहे यूसुफ अलैहिस्सलाम जी, अल्लाह सुब्हानहु व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उन वक़्तु ॿुधाए रहिया हुया जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी इमोशनल सपोर्ट ऐं उन्हनि जी जेका सोशल सपोर्ट हिन दुनिया मां हली वई। इमोशनल सपोर्ट उम्मतुल मोमिनीन ख़दीजा रज़ियल्लाहु अन्हा, ऐं उन खां पोइ उन्हनि जा सॻा चाचा जेका उन्हनि खे सपोर्ट हुई, सोशल सपोर्ट हुई, जेका उन्हनि खे कुरैश खां इन्हनि खां उन्हनि जे जेको ज़ुल्म जेके कंदा उन्हनि खां रोके जेका वेठा उन्हनि जी सपोर्ट हुई, उहे बि हिन दुनिया मां हलिया विया। जिन साल खे चवंदा आहिनि आमुल हुज़न, जेको ॾुख वारो साल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में। उन वक़्तु अल्लाह अज़्ज़ व जल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे सूरह यूसुफ ॾिनी, नाज़िल फरमाई, ऐं उन में जेका स्टोरी हुई उहा ॿुधाई त यूसुफ अलैहिस्सलाम ते केतिरा ज़ुल्म थिया, छा थियो, ऐं आख़िर में अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे छा ॾिनो। ऐं उन्हनि जी जेका पंहिंजी सॼी फैमिली हुई, ऐं उन्हनि जो जेको वालिद हुयो याक़ूब अलैहिस्सलाम, ऐं सॼा उन जा भाइर जेके बि हुया, सभु फैमिली उनखे मिली वई ऐं उहे मिनिस्टर थिया। अल्लाह सुब्हानहु व तआला इहा शइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿुधाई। त हाणे हिन आयत में इहा जेका आयत आहे, इन जी पहिरियां तव्हांखे माना ॿुधाए थो। इन जी मुफ़स्सिरुनि मुख़्तलिफ़ क़िस्म सां इन जी तफ़सीर कई आहे, मुख़्तलिफ़ इन जी माना आहे, इलाही क़िस्म जी तफ़सीर कई आहे। मां तव्हांखे हिकिड़ी जेका कामन तफ़सीर आहे उहा ॿुधाईंदुसि। जेसिताईं पैगम्बर तक़रीबन नाउमीद थियणु लॻा ऐं भायाऊं त उन्हनि सां कूड़ो अंजाम कयो वियो आहे, माना उन्हनि खे कूड़ो थो सम्झो वञे, असांजी मदद पहुती उन्हनि ॾांहुं। पोइ जंहिंखे असां चाहियूं था या जंहिंखे असां घुरियोसीं, छुटकारो ॾिनो वियो, ऐं असां अज़ाब गुनाहगारनि माण्हू जेके गुनाहगार माण्हू आहिनि उन्हनि तां अज़ाब जेको आहे हटायो न वेंदो आहे। हाणे इन आयत में इलाही बहस मुबाहिसो थींदो आहे त रसूल हाणे हिकिड़ो मोमिन आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो आहे क़ुर में, जेके मोमिन आहिनि उहे नाउमीद न हूंदा आहिनि। जेके मुस्लमान आहिनि, असांजे लाइ नाउमीदी जेका आहे उहा असां नाउमीद थियणु अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे मना कयो आहे त मोमिन मुस्लमान कॾहिं बि कंहिं शइ मां नाउमीद न थियनि। त हिते अल्लाह सुब्हानहु व तआला पैगम्बरनि लाइ फरमाए थो, जेसिताईं पैगम्बर तक़रीबन नाउमीद थियणु लॻा ऐं भायाऊं त उन्हनि सां कूड़ो अंजाम कयो वियो आहे, उन तां उन्हनि खे कूड़ो सम्झो वियो आहे। त इन जो मक़सदु छा आहे? इन जो मक़सदु इहो आहे त जेके पैगम्बर आया उन्हनि पंहिंजनि क़ौमुनि खे अल्लाह सुब्हानहु व तआला जो पैगाम ॿुधायो। जॾहिं पंहिंजी क़ौमुनि खे अल्लाह अज़्ज़ व जल जो पैगाम ॿुधाईंदा त क़ौमूं उन्हनि जा जेके माण्हू हूंदा उहे ई माण्हू फिरी वेंदा, पहिरियां उन्हनि जी ॾाढी रेस्पेक्ट कंदा, ॻाल्हि ॿुधंदा, पर जॾहिं अल्लाह जो पैगाम उन्हनि खे ॿुधाईंदा त असां अल्लाह जा पैगम्बर आहियूं, रसूल आहियूं, नबी आहियूं, तव्हां असांखे मञो, ऐं तव्हां जेको कयो था ॿियनि खे पूॼो था, ग़लति कमु कयो था, इनजस्टिस जेको बि कयो था उहो ग़लति था कयो, त उहे ई माण्हू जेके आहिनि उन्हनि जे अपोज़िट उन्हनि जा दुश्मन थी वेंदा आहिनि। हालांकि उहे माण्हू उन्हनि जी क़ौमुनि मां हुया, ऐं उहे जेके माण्हू हुया उन्हनि जे अपोज़िट थी वेंदा। इहे अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे पोयनि नबियुनि जा पैगम्बरनि जा मिसाल ॾिना आहिनि। नूह अलैहिस्सलाम जो मिसाल ॾिनो आहे, लूत अलैहिस्सलाम जो मिसाल ॾिनो आहे। नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे 950 साल ताईं पैगाम ॾींदा रहिया, लेलऊं व नहारा, जेको राति ऐं ॾींहं ऐलानिया बि उन्हनि खे पैगाम ॾिनो, पर उन्हनि जेको आहे उन्हनि जूं जनरेशन गुज़री वियूं, पर उन्हनि ईमान न आंदो, चंद माण्हुनि खां सवाइ। ईअं ई लूत अलैहिस्सलाम, त उन वक़्तु जॾहिं इहो पैगम्बर अल्लाह जो पैगाम ॿुधाईंदा हुया, ईअं ई रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ुरैश जेके आहिनि उहे ज़ुल्म कंदा हुया, ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला वञी पैगाम ॿुधाईंदा अल्लाह जो, उन्हनि ते ज़ुल्म थींदो, वरी वापसि ईंदा, वरी अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाईंदो, आयत नाज़िल थींदी त वरी उन्हनि खे वञी पैगाम ॿुधाए, वरी उन्हनि खे वञी पैगाम ॿुधाईंदा हुया। त ईअं न आहे त अगरि उन्हनि ते ज़ुल्म थियो त बसि उहे जेका शइ छॾे वेही रहनि, न, अल्लाह सुब्हानहु व तआला चयो घड़ी घड़ी उन्हनि खे वञी मुंहिंजो पैगाम ॿुधाए, त उहे थी सघे थो वापसि अचनि। ईअं ई अल्लाह अज़्ज़ व जल ॿुधायो आहे त मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह सुब्हानहु व तआला जॾहिं उन्हनि सां कलाम कयो त उन्हनि खे चईं त फ़िरौन ॾे वञु ऐं उन्हनि खे मुंहिंजो पैगाम ॾे, ऐं उन्हनि खे फ़िरौन खे जेको आहे सम्झाए, थी सघे थो उहो तुंहिंजी ॻाल्हि ॿुधे ऐं उनखे आराम सां चए। त इहो आहे अल्लाह सुब्हानहु व तआला जो पैगाम जन माण्हुनि खां। कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे त तव्हांखे अल्लाह सुब्हानहु व तआला हिदायत ॾिनी, तव्हां क़ुर सम्झो था, हदीस सम्झो था, उन ते अमल था कयो,
तव्हां चाहींदा हो त तव्हांजे इर्द गिर्द जेके तव्हांजा प्यारा आहिनि फैमिली मेंबर आहिनि उहे बि इन शइ खे सम्झनि ऐं उहे बि इन शइ खे सम्झनि। मां उन्हनि खे ॿुधायां त उहा शइ सम्झनि ऐं जेके ग़लति कमु कनि था उहे न कनि ऐं निमाज़ मिस था करे छॾनि, सुता पिया आहिनि, उहा शइ न कनि। तव्हांजा पंहिंजा फैमिली मेंबर ई हूंदा। अल्लाह सुब्हानो ताला तव्हांखे हिदायत ॾिनी आहे, तव्हां फजर ते उथो था, तव्हां ॾिसो था सॼी फैमिली सुती पई आहे, कोई बि कोन थो उथे, त तव्हांखे दिलि में ॾुखु थींदो। तव्हां चवंदो इहे छो नथा सम्झनि, इहा ॻाल्हि छो नथा सम्झनि त अल्लाह सुब्हानो ताला निमाज़ फ़र्ज़ु कई आहे। अल्लाह अज़्ज़ व जल फरमायो आहे त हीउ कूड़ न ॻाल्हायो, इहो ग़लति कमु न कयो। इहे छो नथा सम्झनि, मां इन्हनि खे शइ ॿुधायां थो त छो नथा। त उहे जेके माण्हू तव्हां उन्हनि खे घड़ी घड़ी अल्लाह जो पैगाम ॾींदव, उहे ई माण्हू तव्हां ते मज़ाक़ कंदा, तव्हांजे लाइ चवंदा तूं असांखे सिर्फ़ु इहा ॻाल्हि कंदे, हदीस जी ॻाल्हि कंदे, क़ुर जी ॻाल्हि कंदे, ॿी का ॻाल्हि कर, तूं असांखे चवंदे असां जेका ॻाल्हि न ॿुधंदासीं। इहा शइ इलाही माण्हुनि खे इन शइ जो एक्सपीरियंस हूंदो। त ईअं ई जॾहिं अल्लाह जा पैगम्बर पैगाम ॾींदा हुया, हालांकि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उहे फैमिली मेंबर्स हुया, जेके कुरैश हुया उहे उन्हनि जे क़बीले में हुया, उन्हनि जे ख़ानदान में हुया। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके में ई वॾा थिया, सभु उनखे सुञाणींदा हुया। जॾहिं अल्लाह जो पैगाम उन्हनि खे ॾींदा त उहे जेके आहिनि फिरी विया, अपोज़िट थी विया। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिली तौरु चाहींदा त मां इहे जेके माण्हू आहिनि इहे अल्लाह जो पैगाम ॿुधनि ऐं अल्लाह खे मञनि ऐं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधनि। इहे छो नथा ॿुधनि? थी च रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हर वक़्तु दिलि में इहो ख़्यालु हूंदो हो त मां का कोताही त नथो कयां, मुंहिंजी पैगाम पुॼाइण में का ग़लती त न आहे, अल्लाह जो पैगाम त क्लियर आहे, मुंहिंजी का ग़लती त न आहे। उहे माण्हू जेके आहिनि, उहे जेके माण्हू आहिनि, उहे इहो सम्झंदा हुआ त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे उहो उन्हनि इलाही लक़ब ॾिना ऐं उन्हनि खे कूड़ो चयऊं, जादूगर चयऊं, मैजिशियन, इलाही लक़ब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे उन्हनि ॾिना। त उन्हनि खे इहो दिलि में ख़्यालु आयो, अञा इहा शइ उन्हनि जेका ख़्यालु अचणु शुरू थियो, हता मतिलबु जेसिताईं की उन्हनि खे इहा शइ ख़्यालु आयो त इहे जेके माण्हू आहिनि मूंखे कूड़ो त नथा सम्झनि ऐं उन्हनि खे कूड़ो थो सम्झो वञे, मतिलबु रसूल मतिलबु इहे माण्हू जेके आहिनि मूंखे कूड़ो त नथा सम्झनि, पैगम्बर जेके आहिनि उहे उन्हनि खे कूड़ो त नथो सम्झो वञे ऐं असां उन्हनि खे का अहिड़ी ग़लति अल्लाह सुब्हानो ताला जो पैगाम में का ग़लती त न, अहिड़ी शइ असां ग़लति त नथा पुॼायूं। माना असां जेको अल्लाह सुब्हानो ताला जॉब ॾिनी आहे, उहा अल्लाह सुब्हानो ताला जी जेका ड्यूटी आहे, असांजे मथां जेका ड्यूटी जॉब रखी आहे, उन में का कोताही त नथा कयूं। ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हरीसुन अलैहि, पंहिंजा जेके माण्हू हूंदा उन्हनि जे लाइ चवंदा त इहे मुस्लमान थियनि, कोशिशि कंदा, पंहिंजे तरफ़ खां हर क़िस्म जी कोशिशि कंदा हुया, पर उहे माण्हू जेके आहिनि उहे न ॿुधंदा। ईअं ई पैगम्बर लूत अलैहिस्सलाम जा जेके माण्हू हुआ उन्हनि न ॿुधो, अल्लाह सुब्हानो ताला उन्हनि खे तबाह करे छॾियो। नूह अलैहिस्सलाम जेको उनखे अल्लाह अज़्ज़ व जल तबाह करे छॾियो, उन्हनि न ॿुधो। त हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी जॾहिं इहा सपोर्ट हली वई त कुरैश जो जेको बिहेवियर हुयो उहो ख़राब खां बदतर थींदो वियो, एतिरे ताईं जो उन्हनि मारण जी कोशिशि कई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन राति जो मके मां निकिता ऐं पहिरियां गार में कुझु ॾींहं हुया, उनखां पोइ मदीने उन्हनि हिजरत कई। त हाणे इहा जेका सिचुएशन हुई त उन वक़्तु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो, जॾहिं हिकिड़ो स्टेप, जीअं हाणे तव्हां कंहिं शइ जे लाइ कंहिं बि शइ जे लाइ तव्हां चओ था इहा शइ थिए ऐं तव्हां एतिरी हद ताईं पहुची था वञो त अॻियो स्टेप तव्हांखे ख़बर आहे त हाणे इहा शइ न थींदी, बसि हाणे ख़तमु थी वियो, त उन वक़्तु अल्लाह सुब्हानो ताला जी मदद पहुचंदी आहे। अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो, असांजी मदद पहुती उन्हनि ॾांहुं जॾहिं का शइ अहिड़ी थींदी आहे, कुदिबू जाअहुम नसरुना फनुजिया मन नशा, ऐं जंहिंखे असां चाहियूं था छुटकारो था ॾियूं। हाणे उन में इन जो मक़सदु छा आहे, जंहिंखे असां चाहियूं था। हाणे जॾहिं मके में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऑलमोस्ट नाउमीद थी उतां निकिता त इहे माण्हू जेके आहिनि मैसेज नथा ॿुधनि ऐं इहे माण्हू जेके आहिनि, मां इन खे ॿुधायो आहे मैसेज, अल्लाह जो पैगाम ॾिनो आहे, पर इहे छो नथा ॿुधनि। ऐं उहे जॾहिं हिजरत कई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने में, हाणे मदीने में बि माण्हू हुया जेके शुरू में न पिया ॿुधनि पैगाम अल्लाह सुब्हानो ताला जो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मां जेके यहूद हुया, उन मां जेके ईसाई हुया, उन्हनि जेको आहे पैगाम उहे न पिया ॿुधनि ऐं उन्हनि इलाही नुक़सानु पुॼायो मुस्लमाननि खे। त हिते जेको कुरैश हुया मके में, उन्हनि बि जेको आहे इहो जेको पैगाम आहे उहो न ॿुधो, पर अल्लाह सुब्हानो ताला खे ख़बर हुई त इन्हनि मां कहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे ईमान आणींदा। फतह मका खां पोइ तव्हां ॾिसो, उहे माण्हू जंहिं मुस्लमाननि खे नुक़सानु पुॼायो, जंग बदर में, जंग अहद में ऐं इवन ॿियनि जायुनि ते इलाही मुस्लमाननि खे नुक़सानु पुॼायूं,
पर उन्हनि जो नालो अॼु तव्हां असां जॾहिं खणंदा आहियूं त असां चवंदा आहियूं रज़ियल्लाहु अन्हु, उन्हनि इस्लाम जे लाइ बुक्स लिखिया, महिनत कयूं, त अलाह अज़्ज़ वजल खे ख़बर हुई त इहे माण्हू जेके आहिनि, कहिड़ा माण्हू जेके आहिनि मूं ॾे वापसि ईंदा ऐं कहिड़ा माण्हू जेके आहिनि दीन वधीक फैलाईंदा, इहा अलाह खे ख़बर आहे, इहा तव्हां ऐं मूंखे का बि ख़बर नाहे। जीअं ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु, उन्हनि मुस्लमाननि जे लाइ इलाही जंगूं विड़ियूं, पर शुरू में उन्हनि जेके मुस्लमाननि खे नुक़सानु पुॼायो, जंग बदर मुस्लमाननि जे ख़िलाफ़ु विड़ियो, जंग अहद में जेको बि नुक़सानु थियो उहो ख़ालिद बिन वलीद जेको आहे उन्हनि ॾिठो त सहाबा जेके आहिनि उहे पहाड़ तां अहद तां लहनि था, उन्हनि ॾिठो त उन्हनि पंहिंजी आर्मी खे चयो त हाणे इन्हनि ते इन साइड हमिलो कयो। पर उहे जॾहिं मुस्लमान थी विया त हाणे तव्हां ॾिसंदव जेके मुस्लमान हूंदा आहिनि उन पंहिंजे ॿारनि जो नालो ख़ालिद रखंदा आहिनि। त इहे जेके शयूं आहिनि इहे अलाह सुब्हानहु व तआला खे ख़बर हुयूं, इहो ॿियो कंहिंखे बि ख़बर न आहिनि। त इन्हनि मां फनुजीअ मन नशाओ, त इहे जेके इन्हनि मां अलाह सुब्हानहु व तआला चए थो असां जंहिंखे चाहियूं उनखे छुटकारो ॾियूं। ऐं मदीने में माण्हू जेके मुस्लमान थिया, मदीने में जेके माण्हू मुस्लमान थिया उहे छाजे करे थिया त मुस्लमान जेके आहिनि पावरफुल आहिनि ऐं इन्हनि जो सोशल इन्फ्लुएंस आहे ऐं इन में का बि हर्ज न आहे, इन्हनि जी सुठियूं सुठियूं आदतियूं आहिनि, उन्हनि खे ॾिसी करे मुस्लमान थिया। उन्हनि खे इहा ख़बर न हुई त असां मुस्लमान त थियूं था, पर बेसिकली असां हिकिड़ो कॉन्ट्रैक्ट एग्रीमेंट साइन था कयूं त जेको बि जंगूं थींदियूं असां उन्हनि खे जंगूं असांखे विड़णी पवंदियूं। त इहा जेका शइ हुई उन्हनि खे ख़बर न हुई। जॾहिं उन्हनि ते तकलीफ़ूं पहुतियूं त उन्हनि चयो असां मुस्लमान थिया हुयासीं इन करे जो असांखे ॻाल्हियूं वणंदियूं मुस्लमाननि जूं, जेके सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं इहे वणंदियूं, पर जहिड़े वक़्तु उन्हनि ते तकलीफ़ पहुचे पई त उहे फिरी बीह पिया रहनि। उहे छा पिया थियनि, उहे फिरी पिया वञनि ऐं उहे जेके हुया अलाह सुब्हानहु व तआला जंहिंखे चयो आहे मुनाफ़िक़। त जॾहिं का तकलीफ़, जॾहिं अलाह सुब्हानहु व तआला जे तरफ़ां आज़माइश थी अचे, इलाही माण्हू तव्हां ॾिसंदा हूंदव त तव्हां निमाज़ पढ़ो था, 5 वक़्त तहज्जुद पढ़ो था ऐं सभु कुझु तव्हांजो सही थो हले, पर अगरि थोरी तकलीफ़ पहुचे थी त असांजो जेको ईमान आहे, तव्हांजो जेको ईमान आहे उन में थोरो घणो ख़लल ईंदो आहे। इलाही माण्हू अहिड़ा आहिनि चवंदा आहिनि त न, जेका बि आज़माइश आहे उहा अलाह सुब्हानहु व तआला जे तरफ़ां आहे, मूंखे सिधे रस्ते ते हलणो आहे, मूंखे पंहिंजो रस्तो चेंज न आहे करिणो, चाहे छा बि थिए। तकलीफ़ दूरि करण वारो केरु आहे? अलाह सुब्हानहु व तआला आहे। तकलीफ़ उहो ई दूरि कंदो ऐं उनखां पोइ उहे पंहिंजे सब्र कंदा आहिनि ऐं सिधे रस्ते ते पंहिंजो जेको उहे रूटीन हूंदा आहिनि उहो पंहिंजो हलंदा आहिनि। पर इलाही माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि, तव्हां ॾिसंदव त उन्हनि खे का तकलीफ़ पुॼंदी आहे, चवंदा अलाह सुब्हानहु व तआला माज़अल्लाह नऊज़ुबिल्लाह ॿुधे ई कोन थो, मां एॾियूं दुआऊं थो कयां, मां तहज्जुद थो पढ़ां, मां निमाज़ थो पढ़ां, पर इहो मूंसां छो थो थिए। त उहे माण्हू उन वक़्तु बि हुया जॾहिं उन्हनि खे का तकलीफ़ पहुचंदी त उन्हनि जे दिलि में इहे ख़्यालात ईंदा। त अलाह सुब्हानहु व तआला फरमाए थो वला युरद्दु बअसुना अनिल क़ौमिल मुजरिमीन। ऐं जेके गुनाहगार क़ौमूं आहिनि, जेके गुनाहगार माण्हू आहिनि, जेके गुनाहगार उन्हनि तां जेको अज़ाब आहे उहो हटायो न वेंदो आहे। हाणे गुनाहगार क़ौमुनि जो मक़सदु छा आहे? गुनाहगार माण्हू, हाणे क़ौम जेका आहे असां चवंदा आहियूं नेशन, जीअं हाणे चवंदा आहियूं पाकिस्तानी क़ौम आहे, इंडियन क़ौम आहे, बंगाली क़ौम आहे, सिंधी क़ौम आहे, पंजाबी क़ौम आहे, हिकु असां चवंदा आहियूं हिकिड़ो नेशन आहे। पर अलाह सुब्हानहु व तआला जॾहिं क़ौम थो चए त अलाह सुब्हानहु व तआला जी नज़र जे अॻियां, उन जे अॻियां क़ौम जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ा मुस्लमान, ॿिया ग़ैर मुस्लिम। कीअं? जीअं हाणे लूत अलैहिस्सलाम उनजी सॼी हिकिड़ी क़ौम हुई, अलाह सुब्हानहु व तआला फरमाए थो त मां लूत अलैहिस्सलाम खे बचायो, उनजी क़ौम जेका आहे उहा तबाह करे छॾी। त जेके नूह अलैहिस्सलाम उन सॼी हिकिड़ी क़ौम हुई, अलाह फरमाए थो नूह अलैहिस्सलाम ऐं उन सां गॾु जे ईमान आंदो चंद माण्हुनि, अलाह ताला उन्हनि खे बचायो, बाक़ी क़ौम खे अलाह सुब्हानहु व तआला तबाह करे छॾियो। त अलाह सुब्हानहु व तआला जे अॻियां क़ौम जो मक़सदु इहो आहे त तव्हां मुस्लमान ऐं जेको ग़ैर मुस्लिम आहिनि उहे। त अलाह सुब्हानहु व तआला जेके मुस्लमान हुया लूत अलैहिस्सलाम ऐं उन्हनि जा जेके पोइलॻ हुया, जेके उन्हनि जे नबियुनि खे रसूलनि खे ॿुधंदा, उन्हनि खे बचाए छॾियो, बाक़ी क़ौम खे अलाह सुब्हानहु व तआला तबाह करे छॾियो। त अलाह सुब्हानहु व तआला फरमाए थो त जेके गुनाहगार आहिनि, माना जेके तव्हां ॾिसो त मके में अहिड़ा इलाही मुशरिक़ हुया जंहिं ईमान बाद में आंदो ऐं उन्हनि एतिरो नुक़सानु पुॼायो पहिरियां मुस्लमाननि खे, पर बाद में उन्हनि ईमान आंदो। त अलाह सुब्हानहु व तआला फरमाए थो तव्हां अगरि तव्हां ईमान आणींदो, तव्हां कहिड़ी बि क़ौम में आहियो, तव्हां किथे बि आहियो, तव्हां सां नुक़सानु न थींदो, तव्हांखे अलाह सुब्हानहु व तआला उन्हनि क़ौमुनि जेको अज़ाब ईंदो उहो उन्हनि माण्हुनि ते ई ईंदो जेके शिरक कनि था, जेके इहे शइ ग़लति कमु कनि था, पर अलाह सुब्हानहु व तआला तव्हांखे जेको आहे उन शइ खां बचाईंदो। त हिन में अलाह सुब्हानहु व तआला फरमाए थो जेके मुजरिम क़ौमूं आहिनि अज़ाब सिर्फ़ु उन्हनि ते ई ईंदो आहे, बाक़ी अलाह सुब्हानहु व तआला जे जेके मोमिन बंदा आहिनि, बाना आहिनि, जंहिं उन्हनि जे पैगम्बर खे ॿुधो, अलाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे जेका बचाए थो ऐं अलाह सुब्हानहु व तआला उन्हनि ते अज़ाब नथो आणे। त
त जेके बि नबी हुया उन्हनि पंहिंजे दिलि सां पैगाम पुॼाईंदा हुया, जॾहिं उन्हनि जूं क़ौमूं जेके आहिनि उहे पैगाम न ॿुधंदा ऐं उन्हनि ते मज़ाक़ कंदा, सम्झंदा इहो कूड़ थो ॻाल्हाए ऐं मज़ाक़ कंदा हुया, त उन वक़्तु जेके पैगम्बर हुया उन्हनि खे इहो ख़्यालु थी सघे थो असां जेको आहे इहो पैगाम असांजे में का कोताही त न आहे, असां पैगाम ग़लति न माना असां जेको अलाह सुब्हानहू ताला असांखे पैगाम ॾिनो आहे असां माण्हुनि ताईं सही थी सघे थो नथा पुॼायूं, उन्हनि खे इहो ख़्यालु कंहिं हद ताईं ईंदो। ऐं क़ौम जो मक़सदु अलाह जे अॻियां इहो आहे त जेके मुस्लमान ऐं जेके ग़ैर मुस्लिम जेके शिरक कंदा ऐं अलाह सुब्हानहू ताला जे जेको पैगाम हूंदो उहो न ॿुधंदा, जॾहिं उहे एतिरे ताईं न ॿुधंदा जो अलाह सुब्हानहू ताला खे ख़बर हुई त हाणे मुंहिंजा नबी इन्हनि खे जेतिरो बि ॿुधाइनि हाणे इहे ईमान न आणींदा, छो जो ग़ैब जी ख़बर कंहिंखे आहे, अलाह सुब्हानहू ताला खे। जॾहिं अलाह सुब्हानहू ताला खे ख़बर पवंदी त हाणे जंहिं ईमान आणो हुयो उन्हनि आणे छॾियो, बाक़ी जेके आहिनि उहे ईमान न आणींदा, त उहे बाक़ी जेके क़ौमूं हूंदियूं अलाह सुब्हानहू ताला उन्हनि खे तबाह करे छॾींदो, बाक़ी उन्हनि क़ौम मां जेके बचाइणो हूंदो, जेके ईमान वारा हूंदा अलाह सुब्हानहू ताला उन्हनि खे जेको आहे बचाए छॾींदो ऐं उन्हनि खे पैगाम पुॼाईंदो तव्हां हितां हलिया वञो, जीअं लूत अलैहिस्सलाम रातो रातो तव्हां हितां हलिया वञो। बाक़ी जेका लूत अलैहिस्सलाम जी क़ौम हुई अलाह सुब्हानहू ताला उन्हनि जे लाइ स्पेशल पथरनि जी बारिश कई ऐं हर पथर ते उन माण्हू जो नालो लिखियलु हुयो, ख़ासि उन माण्हू खे उहो पथर जेको आहे उहो घर में वञी लॻे पियो ऐं उहो माण्हू जेको आहे उते ई मरी पियो वञे। त अलाह सुब्हानहू ताला जे जेका अज़ाब आहे, जेका शइ आहे उहा मुजरिमनि लाइ हुया, उहा सिर्फ़ु जेके गुनाहगार आहिनि, जेके अलाह जो पैगाम नथा ॿुधनि, गुनाह था कनि, जेके वॾा वॾा गुनाह था कनि, अलाह सुब्हानहू ताला जो जेको अज़ाब आहे उहो ख़ासि उन्हनि लाइ आहे। बाक़ी जेके मुस्लमान आहिनि, मोमिन आहिनि, अलाह सुब्हानहू ताला चए थो उन्हनि खे जेको आहे मां कीअं बचाईंदुमि, पर असां जेके चाहियूं उन्हनि खे जेको आहे बचायूं था। अलाह अज़्ज़ व जल असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन खां पोइ जेका आयत आहे उहा लास्ट आयत आहे 111 ऐं उन आयत में अलाह सुब्हानहू ताला छा थो फ़रमाए, इन में असां नेक्स्ट उन में ॻाल्हाईंदासीं। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।